शादियूं अॼु जे दौर में महांगाई सबब सभ खां ॾुखियो कमु, पर उनखे आसान करण लाइ शेयर इंटरनेशनल ऐं मजलिस वहादतुल मुस्लिमीन पारां 15 जोड़नि जी इज्तिमाई शादी कराइण जो बंदोबस्त कयो वियो। शेयर इंटरनेशनल जो कि एक फलाही तंजीम है और लोगों की फलाह बहबूद के लिए काम करती है, उन्होंने इसका सारा ख़र्चा उठाया है और फिर यहाँ मकामी तौर पे मजलिस वहादतुल मुस्लिमीन पाकिस्तान कोयटा की तरफ से मुकम्मल हमने ताउन किया। इज्तिमाई शादियुनि में कुंवारूं माणींदड़ घोटनि जे मुंहं ते ख़ुशी ॾिसण वटां हुई, जिन खे ॾाज जो सॼो सामान पिणु ॾिनो वियो, जेको अॼु जे दौर में कंहिं बि ग़रीब जे वस खां ॿाहिरि आहे। मुश्किल ज़माने में बेरोज़गारी जे तहत नौजवान काफ़ी बर्डन जे हेठां आहिनि, त हे हिकिड़ो तमामु कार ख़ैर जो प्रोग्राम आहे ऐं शुक्र अदा कंदा आहियूं। असां ग़रीब माण्हू आहियूं, असां वटि न पैसा आहिनि, न का शइ आहे कि भई असां शादी करे सघूं था, पंहिंजा कमरा ठाहे सघूं या फ्रिज वग़ैरह वठी सघूं, त हे जोड़ो हिननि कयो आहे असांजे लाइ सिस्टम। असां ग़रीबनि यकीन करे असांखे बहु ख़ुशी थियो आहे इहो इन्हनि जो कमु करण खां। शादियुनि जी हिन तक़रीब में माण्हुनि जी वॾी तादाद शिरकत कई ऐं घोटनि खे मुबारकूं ॾिनियूं। उन्हनि लाइ मांझांदे जो पिणु बंदोबस्त कयो वियो हो। इब्राहिम बहराणी, जेकब न्यूज़, कोयटा।